थोड़ा नहीं है ठीक है। तो अब्दुल जवार बड़ो साहब वाह करो नहीं कलाम हिकिड़ो ॿुधायो पिया अगाड़ी कोरोना जे हवाले सां। जी सर, असां बि कोरोना जे बारे में जेको आहे सो ॾाढी दुनिया परेशान आहे, मुल्क परेशान आहे, असांजी सिंध बि परेशान आहे। चयोसीं भला इन मौज़ू ते जेको आहे सो अलाह पाक माफ़ी बि वठूं ऐं इन जे बारे में जेको आहे सो कलाम बि जेको आहे साईं वाह वाह कजो वाह वाह कजो। हो करी करमो पंहिंजो मौला लाहे दुनिया ताही डमरो करे करमो पंहिंजो मौला लाहे दुनिया ताही डमरो। कोरोना वायरस बीमारीअ जो कोरोना वायरस बीमारीअ जो थे ख़त्म सारो असर है करे करमो पंहिंजो मौला लागे दुनिया ताही डमरो करे करमो पंहिंजो मौला लागे दुनिया ताही डमरो। ओ सदके मदनिया जे बुधो करे काबा जनाही का सुधो। ओ सदके मदनिया जे बुधो नाही काबा अला सदके मदनिया जे बुधो करे काबा जनाही का सुधो। हसन हुसैन अली मौला
फकीर इनायत लाल सखी फकीर इनायत लाल सखी सिंध सजी जो आसर वर वो करी करमो पंहिंजो मौला लाहे दुनिया ताही डमर कोरोना वायरस बीमारीअ जो कोरोना वायरस बीमारीअ जो थे ख़त्म सारो असर वो करी करमो पंहिंजो मौला लागे दुनिया ताही डमर करी करमो पंहिंजो मौला लागे दुनिया ताही डमर वाह साईं वाह अब्दुल जब्बार साहब वाह 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 इन शाइर खे चइजो त 2-3 कलाम ॿिया बेड़ा लिखे त कोरोना वायरस पाणी भॼी वेंदी इंशाल्लाह सर शायर फकीर इनायत साईं दुर्मामा साईं खुश खैर मोहम्मद दरगाह जो साईं फरजंद आहे शायर इस वाणी मां ॿुधो अथई हा इस वाणी तमामु सुठो माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त साईं ॾाढो सुठो तव्हां परफॉर्म कयो माशाल्लाह ऐं तव्हां खां ॿिया कलाम ॿुधूं था सो जी ये जो काम हो रहा है खास तौर पे आपकी जो सोशल वर्किंग है वो अपनी जगह लेकिन हुकूमती इक़दाम